ख़बर शामिल कंदासीं इस्लामाबाद खां, जिते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना में शामिल पीपल्स पार्टी जे मेंबर्स जो इजलास थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद खां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना में शामिल पीपल्स पार्टी जे मेंबर्स जो इजलास थियो आहे। वफ़ाक़ी काबीना में शामिल पीपल्स पार्टी जे मेंबर्स बिलावल भुट्टो ज़रदारी खे खातन जी कारकर्दगी बाबति आगाह कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सॼे मुल्क में खुलियल कचहरियुनि ज़रिए अवामी मसला ॿुधण जी हिदायत कई आहे। इजलास में शेरी रहमान, नवीद कमर, खुर्शीद शाह, कमर ज़मान कायरा ऐं ॿियनि बि शिरकत कई आहे। इजलास जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना में शामिल पीपल्स पार्टी जे मेंबर्स जो इजलास थियो आहे। वफ़ाक़ी काबीना में शामिल पीपल्स पार्टी जे मेंबर्स बिलावल भुट्टो ज़रदारी खे खातन जी कारकर्दगी बाबति आगाह कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सॼे मुल्क में खुलियल कचहरियुनि ज़रिए अवामी मसला ॿुधण जी हिदायत कई आहे। जॾहिं त इजलास में शेरी रहमान, नवीद कमर, खुर्शीद शाह, कमर ज़मान कायरा ऐं ॿियनि बि शिरकत कई आहे।